मसाला ऐं जड़ी बूटियूं न रुगो खाधनि में ज़ाइको वधाइनि थियूं पर इहे सिहत जा फ़ाइदा ॾियनि थियूं। वज़न घटाइण खां वेंदे हाज़मे जे मसइलनि खे ख़तमु करण ताईं रंधिणे में मौजूदु मसाला मजमूई सिहत खे बरक़रार रखण में मदद करे सघनि था। हूअं त सुबुह उथण सां ई माण्हू नीम गरम पाणी पीअंदा हूंदा, पर जेकॾहिं हिन में थोरो ज़ीरो मिलाइजे त इन सां वॾो फ़र्क़ु पवे थो, छो त इहे अव्हां जी मजमूई सिहत ते असरु विझंदो ऐं अव्हां पाण खे ख़ुशि ऐं सिहतमंद महसूसु कंदा। सप्लीमेंट्स ऐं दवाउनि बदिरां छो न कुदरती शयूं इस्तेमालु करे ॾिसजनि जिन मां फ़ाइदो बि थिए ऐं नुक़सान न हुजे। ज़ीरो पेट जे सूर ऐं हाज़मे लाइ बहितरीनु हूंदो आहे। सुबुह सवेर बिना खाइण जे ज़ीरे जो पाणी पीअण न रुगो अव्हां जे पेट जो सूर बहितर कंदो, पर सॼो ॾींहुं अव्हां जो मादो ठीकु रहंदो। ज़ीरे जो पाणी मेटाबॉलिज़म खे बहितर करण में मददगार साबित थींदो आहे। जिस्म में पाणी जी खोट नाहे थियण ॾींदो ऐं इन खां सवाइ सुबुह उथंदे ई ज़ीरे जो पाणी पीअण सां जिस्म जा ज़हरीला मादा ख़ारिज थींदा आहिनि। इन खां सवाइ ही गुर्दनि जी सिहत लाइ बि बहितरीनु तसवुरु कयो वेंदो आहे। उहे माण्हू जिन खे घड़ी घड़ी बुख लॻण जी शिकायत हुजे, उन्हनि जो पेट न भरजंदो हुजे, लाॻीतो सुबुह ज़ीरे जो पाणी पीअनि। इन सां जिस्म में ताक़त महसूस थींदी ऐं वधीक बुख लॻण वारी शिकायत बि ख़तम थी वेंदी। ही क़ुवत मुदाफ़ियत वधाइण सां गॾोगॾु वज़न घटाइण ऐं खल खे ख़ूबसूरत बणाइण में बि मददगार साबित थींदो आहे। ज़ीरे जो पाणी पीअण जो तरीक़ो इहो आहे त हिकु गिलास पाणीअ में हिकु चमचो ज़ीरो भिॼाए छॾियो। 10 मिंट भिॼाए रखण बाद पाणी तब्दील करियो ऐं नीम गरम पाणी विझी पी छॾियो। अव्हां ज़ीरे खे सॼी राति बि पाणी में भिॼाए रखी सघो था।